अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। मक़सूदो रिंद जे क़दीमी इमाम बारगाह दुआए ज़हरा जे बंद कयल घटी ऐं बरसात में किरियल दीवार के ॿीहर तामीर कराइण लाइ एसी जावेद डायरी विजिट करे ॿिन्ही धुरनि खे पाण वटि तलब करे वरितो, जिते मुखालिफ़ धुर पारां एसी सां बदतमीज़ी कई वई। बाद में प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे एसी शदादपुर ऐं शिया उलमा काउंसिल जे अॻवाननि ज़वार इमदाद अली रिंद ऐं ज़वार गुलाम अब्बास रिंद ते कूड़ा कब्ज़े जा इल्ज़ाम हया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। अहिड़ो इज़हार शिया उलमा काउंसिल सांगड़ जे नायब सदर ज़वार गुलाम अब्बास रिंद ऐं तालका शदादपुर जे सदर इमदाद अली रिंद ऐं मौलवी मुमताज़ अली रिंद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त एसी जावेद अमन डायरी असां सां मुकमल सहकार कयो आहे। बेहतरीन इंसान दोस्त ऑफिसर आहे, संदसि किरदार कुशी जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि चयो त असां आला हुकाम खां मुतालबो कयूं था त क़दीमी इमाम बारगाह दुआए ज़हरा मक़सूदो रिंद में किरियल दीवार ऐं बंद पियल घटी मुकमल तौर खोली वञे